या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाल गरीबिया इन करे 100 गाढ़न उठन जी पेशकश थिया चवा तो जे 100 गाढ़ा उठ मिली विंदा त मुंजी जिंदगी ठही विंदी। मुझे मुस्तफा करीम निहारे फरमायो ऐ सुराका जे कदे इन खां भी तोखे वधीक दियां त पो मुसलमान अखियों खोल। मुझे मदीने जे मीर फरमायो सुराका जी मुझा आका मुझे महबूब फरमायो तुझी गुरबत ही खत्म थी वने तपो सुराका चवे तो मुझा आका मुखे कलमो पढ़ायो अञा मुझे आका कलमो कोन पढ़ायो आ। निहारे फरमाई था सुराका तोखे गुरबत जो डपा अज मां मुस्तफा ऐलान तो कया ईरान जे शहनशाह जा कंगण तुझे बाहुन में मां मुस्तफा विझी रहियो हां। उन वक्त ईरान जी अज जो अमेरिका जिया अज जो अमेरिका हाने अमेरिका जड़ो सुपर पावर उन वक्त में ना मुसलमान जेके मक्के मो हिजरत करे मदीने आया चंद हजार भी कोन होया मुसलमान लेकिन पंहिंजे महबूब जे मकाम ने निहार इज्जत ने निहार मुझे हुजूर जे इल्म ने निहार मुझे हुजूर जे कामिलियत ने निहार मुझे हुजूर जे नाज ने निहार एकड़े गुलाम के अने मुसलमान भी कोन थिया पर मुस्तफा दिसी रहवा त इन में देर काने का उनके फरमाइन था तो वो वक्त इंदो जो यो सुपर पावर मां मुस्तफा जा दीवाना फतेह कंदा ए यो सुपर पावर जो जको शहनशाह हुदो उन जे बाहुन में जेके कंगण हुदा उहे उतो लहदा मुजा मस्ताना तुझे बाहुन में ईदा दुनिया दिसदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने जे मीर ऐलान फरमायो सुराका कदमन में गिरी पियो या रसूल अल्लाह कलमो मुझा महबूब कलमो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो त थी वयो मस्तानो थी वयो हाने उन जे एंड ते पहुंचा छो त गाल मोहब्बत जी खुली आया मुझे महबूबन जो ज़ाहिरी दुनिया मा अल्लाह जे हुक्म के लबैक चई करे गुंबज़ खज़रा में आरामी थिया सोने अबू बकर सिद्दीक जो ज़मानो आ मुझा दोस्त अजीज सुराका काफी जवानी खां हटी करे पीरी वाले आलम में अची वयो आ। हज़रत अबू बकर सिद्दीक सुनो अल्लाह जे हुक्म के लबैक चई करे गुंबज़ खज़रा में हुजूर जे कदमन में आरामी थियो आ। हज़रत अमीर उमर जो ज़मानो आयो आ सुराका जवानी छडे करे कुराड़ो थी वयो आ हाने सुराका बिन मालिक बीमार थी वयो बीमारी एतरी घणी थी वई जो सब कह समझो त हाने सुराका बाकी घड़ी खन जो मेहमान पाड़े मां दोस्त आया हुजूर जा सहाबी आया सुराका ओ सुराका दिसी रहा हो तू जो टाइम करीब अची चुको आ का वसीयत करनी थई त कर। सुराका निहारे चवण लगो ओ मुझा मुस्तफा जा दीवानो तमा भुलजी पया हो सुराका अञा मरण वारो ना है। सुभान अल्लाह। सुराका जे मरण जो वक्त को न आयो सुराका जो अन्या टाइम ते सहाबा निहारे पुछन था गाल चाहे राज कहड़ो आ। हजरत सुराका बिन मालिक चवण लगो तवा के खबर ना है त मुझे महबूब मदीने जे मीर जो फरमायो त शहनशाह ईरान जा कंगण सुराका तुझे बाहुन में ईदा अन्या ईरान फतेह ही कोन थियो आ ओहे कंगण लहदा सुराका जे बाहुन में ईदा सुराका मदीने जे कनन में घुमंदो तेज तई इस्राइल के जुर्रत ही न थींदी जो मुझे वेझो अची सके। सुराका छो तो मुझे महबूब जो फरमायो आ जने मुझे महबूब फरमायो आ त इस्राइल वेझो कीअं ईंदो छो और रब पंहिंजे महबूब जी गाल पूरी न कंदो त कंहिंजी पूरी कंदो। इहो ई सबब आ जो हिजरत जी रात जने शेरे खुदा खां पुछो वियो या अली इहो खबर निंड आई 40 भाड़ा ॿाहिरि बीठा शेरे खुदा जो खुदा जो कसम जेतरी अली सुकून जी निंड उन रात कई जिंदगी में कदे भी कान। अली छो पाण फरमायो
जिंदगी जे हर लम्हे के अली समझंदो हुयो मता जिंदगी जो आखिरी लम्हो हुजे अल्लाह जे जिक्र में गुजारिया मता आखिरी लम्हो हुजे अल्लाह जे जिक्र में गुजारिया लेकिन उन रात इन करे निद्र कयम जो मुझे मदीने जे साईं फरमायो अदा अली सुबह जो अमानत मक्के वारन खे दई पो मदीने हलियो अज जा सुभान अल्लाह मुझे मदीने जे मीर फरमायो त सुबह जो अमानत मक्के वारन खे दई मदीने हलियो अज जा मां अली के सर्टिफिकेट मिली वयो त बेफिक्र थी निंद्र कर इज़राइल में जरूरत ही ना है जो तुझे वे जो जी सके जो मुझे मुस्तफा सर्टिफिकेट दई छड़े सुभान अल्लाह मोहब्बत सहाबा जो अदब ऐं सहाबा जो इश्क मुंहिंजा दोस्त ॿुधाइण पे चाहियो मोहब्बत ॻाल्हि निकिरी आई जंहिं वक़्त में हर गाल खुदाए जा हजरत अमीर उमर जे दौर में जंहिं वक़्त में ईरान फतह थी वयो मुंहिंजा दोस्त अजीज तोखे सादर लफ़्ज़न में कीअं ॿुधायां त इमाम हुसैन जी जेका घरवारी आहे शहरबानो बीबी शहरबानो उहा उन वक्त ईरान मां कैदियाणी थी आई हुई हाणे मौज़ू मटण नथो चाहियां बस एतिरो ॿुधाइण थो चाहियां ईरान फतह थी वयो माने गनीमत अची वयो उमर फारूक जे साम्हूं ढेर लगी वया लिस्ट सामान जी पहुंची वई उन सामान जे लिस्ट में कंगणन जो जिक्र कोन हो जेडी मल कंगणन जो जिक्र कोन हो सैयदना उमर फारूक निहारे वरी फरमायो सामान के खोले वरी ॾिसो छो त हिन सामान जे लिस्ट में शहनशाह ईरान जे कंगणन जो जिक्र नागे मुझे मुस्तफा जो फरमायो हो त ईरान फतह थींदो उन जे बादशाह जा कंगण ईंदा जेको मुझो सुराका बाहुन में पाए मदीने जे गलन में घुमंदो सुभान अल्लाह हुजूर जे सहाबा जो अकीदो हुजूर जे सहाबा जी मोहब्बत हुजूर जे सहाबा जो ईमान गौर तकर अज जे मुसलमान के दालाए छा थी वियो खबर ही कान्हे का नारो ताणे थो त मां हुजूर जे सहाबा जो दीवानो हा पर उनके खबर ही कान्हे का त सहाबा जो ईमान ऐं अकीदो मुझे मुस्तफा सां केतिरो हुयो सहाबा जो प्यार मुझे मुस्तफा सां केतिरो हुयो बहरहाल मुंहिंजा दोस्तो जंहिं वक़्त में सामान खे वरी ॻोल्हियो वियो ॾिठो वियो त हुन में कंगण मौजूद हुया हज़रत अमीर उमर के बुधायो या अमीर अल मुमिनीन कंगण मौजूदन पान फरमायो लियो उहे कंगण हथ में खणी करे ये मथे लहराए करे मुझे सुने अमीर उमर ऐलान कयो त ऐन सुराका सुभान अल्लाह सुराका काथे आ ऐन सुराका बिन मालिक सुराका पुत्र मालिक जो काथे आ बीमार आ कुंड में मुझा दोस्त ज़ईफुल उमरा वेठो आ जदी मल कंगण अमीर उमर जे हथ में ॾिठे सहाबा कयो त सोहणा ए सुराका हिते बीमार वेठो आ अमीर उमर चयो त हलिया सुराका पंहिंजी अमानत खण मोहब्बत में खुशी में बीमारी खत्म थी वई सुराका बिन मालिक जवान नवागर मुर्कदो हुआ हली न सघंदो हो अज खुशी में लुॾंदो अचे अमीर उमर जे साम्हूं बीठो अमीर उमर पंहिंजे हथनि सां सुराका जे बाहुनि में शहनशाह ईरान जा कंगण पाराए ऐं वॾे आवाज़ में चयो सदक़त या रसूल अल्लाह अल्लाह मुझा महबूब तो सच फरमायो हो त ईरान फतह थींदो ईरान जे शहनशाह जा कंगण लहंदा ऐं मुस्तफा जे गुलाम जे बाहुन में पवंदा सुराका जीअं वञी वेठो अमीर उमर फरमायो वे हुन सुभान अल्लाह वे हुन मदीने जे गलिय में बाहु मथे करे घुम ऐं हल त मदीने जे मर्दन के भी खबर पवे मदीने जे औरतन के भी खबर पवे त मुझो मुस्तफा जेकी फरमाइंदो आ मुझो करीम रब ओ करे ॾेखारींदो ऐं मुंहिंजा दोस्त मोहब्बत जी ॻाल्हि पे कयनि हाणे मोटी उन साॻी जगह ते अचां हज़रत सालिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां हज़रत सलमान फारसी चयो सालिबा असां पंहिंजे तरफ़ां तोखे वठण कोन आया हो
मदीने जे मीर फरमायो त मुझे साहिबा के वठी अचो साहिबा सुदकिन जे विच में ईमान कामिला त मुझे महबूब जो फरमान रब जो फरमान रोंदो 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 सलमान फारसी हजरत अमीर उमर सां गॾु जीअं मदीने जे शहर में दाख़िल थींदो आहे सलमान हजरत सलमान साईं फरमाईंदो आहे त साहिबा रोई रोई बेहोश थी वियो इहे जुमला चई त कीअं हिन अखियुनि सां महबूब खे ॾिसां जन अखियुनि ग़ैर खे ॾिठो आहे कीअं हिन दिलि सां महबूब खे ॾिसां जंहिं दिलि ग़ैर खे ॾिठो आहे बेहोश थी वियो उन बेहोशीअ जे हालत में खणी हुज़ूर जे दरबार में पहुतासीं मुझे मदीने जे मीर ॾिसी करे फरमायो साहिबा खे हेॾे खणी अचो साहिबा जो मथड़ो हुज़ूर पंहिंजे हज में रखी करे शफ़क़त जो हथड़ो घुमायो साहिबा जो अखियूं खोलियूं त ॾिसे त मां मुस्तफ़ा जे हज में सुतो पियो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ अल्लाह ताला कंहिंजी मेहनत ज़ाया कोन फरमाईंदो आहे मोहब्बत वारे जी मेहनत कॾहिं बि रब ज़ाया कोन फरमाईंदो आहे त मां मुंड वारो जुमिलो लतीफ़ सरकार जो शेर जेकी कुझु चयमि उन सॼे जो निचोड़ ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजा दोस्त अल्लाह फरमा अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां रब आज़माइण जो तोखे चाहियां ज़िंदगी ॾिनी थमे मौत जो ॿुधायो थमे जवानी ॾिनी थमे मौत जो ॿुधायो थमे दौलत ॾिनी थमे मौत जो ॿुधायो थमे हुस्न ॾिनो थमे मौत जो ॿुधायो थमे त तूं सदाई रहण वारो नाही मेहमान आही मुसाफ़िर आही रब चवे थो ॿुधायो थमई हाणे मां रब ॾिसण थो चाहियां त पंहिंजे रब जे ॿुधायल हुकुम ते कीअं थो अमल करे जेको अमल कंदो ऐं डिॼंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन घड़ीअ खां जेका घड़ी अल्लाह जे आॾो जवाब ॾियण वारी आहे जॾहिं ज़मीन ते डिॼंदो त अर्शन में इज़त पाईंदो ज़मीन जे मथां डिॼंदो ज़मीन जे अंदरि सुरखुरू थींदो ज़मीन जे मथां कंधु हेठि करे हलंदो महशर में कंधु मथे करे हलंदो रब फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना तो ज़मीन ते कंधु हेठि कयो मां अल्लाह जे ख़ौफ़ में अॼु मां अल्लाह तुंहिंजो इज़त सां कंधु मथे थो कयां कंधु मथे करे हल मां रब तो नाराज़ सलात मुझे सैयद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम सुभान अल्लाह मोहब्बत में वेही वियासीं अल्लाह शरीय मोहब्बत कायम रखे अॼु रात आहे जुमे जी सुभान अल्लाह छा जी रात आहे मिठा जुमे जी रात आहे महीनो कहिड़ो आहे शोबान जो शोबान जी कई तारीख़ आहे 14 जी रात आहे 14 जी रात आहे पर जे अखड़ियूं बूट त 15 जी रात आहे सुभान अल्लाह अखड़ियूं बूट कीअं अखड़ियूं बूट कीअं यानी अखियूं बंद करे तसव्वुर कर त मुंहिंजो जिस्म त मोहम्मद याकूब हकड़े में आहे पर मां वेठो मदीने में आहे त उते वरी 15 जी रात हिते 14 जी रात आहे उते 15 जी रात आहे जुमे जी रात आहे आशिक़नि जे लाइ ईद जी रात आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो त जुमे जो ॾींहुं जुमे जी रात ईमान वारनि जे लाइ ईद जो ॾींहुं सुभान अल्लाह ईमान वारनि जे लाइ ईद जी रात आहे हाणे अचो त मां तव्हांखे ॿ हदीसूं मुंहिंजे महबूब जूं ॿुधायां त 15 शोबान जे रात जे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर छा फरमायो सुभान अल्लाह मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हजरत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो
त शोबान जी पंद्रीअ जी जॾहिं रात थींदी आ मुझो बेनियाज़ रब पंहिंजे रहमत वारनि जलवनि सां ज़मीन आसमान ते जलवे अफरोज़ थी करे पंहिंजे जलवनि सां पंहिंजे मखलूक खे मुझो रब मुनव्वर करण फरमाईंदो आ। अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु तआला अन्हा फरमाई थी त 15 शोबान जी रात हुई। रात जो काफी हिस्सो गुजरी चुको हुयो। मुझे अखड़ी खुली ॾिठम त मुझा महबूब मौजूद नाहे। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका सुणी फरमाईंदी आ ॾिठम त बिस्तरे ते इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मौजूद नाहिन। कुछ घड़ियों इंतजार कयम पंहिंजे महबूब जो अचण जो इंतजार कयम। महबूब आया अचे फरमायो आयशा अज शोबान जे 15 जी रात यानी अध शोबान जी रात अजो की रात जे अंदर मुझो अल्लाह पंहिंजे बानन खे पंहिंजे जलवन जा दीदार कराईंदो आ। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु तआला अन्हा फरमाई थी त मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं ईअं फरमायो अर्ज़ कयुम त आका कहिड़ी ख़ास मेहरबानी थींदी आ त मुझे महबूब फरमायो आयशा बनी कलब कबीलो उन वक्त अरबन में मशहूर हुयो उन जो बकरियों मशहूर हुयो। मुझे आका फरमायो आयशा बनो कलब कबीले जो जेतिरियूं बकरियूं हन उन्हनि जे पुठीअ ते जेतिरा वार हन अजो की रात में मुझो अल्लाह पंहिंजे ईमान वारनि खे जहन्नम जे बाहि खां एतिरा आज़ाद करण फरमाईंदो आ। बनु काब कबीले जे बकरियुनि जे पुठीअ ते जेतिरा वार हन उन वक्त अरब में उन कबीले जूं बकरियूं मशहूर हुयूं। इन रात जे अंदर अचो हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहहु जे दरबार में हलो। मुझे सुने हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहहुल करीम फरमायो त मुझे मदीने जे मीर फरमायो त जॾहिं 15 शोबान जी रात थींदी आ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात पंहिंजे रहमत जे जलवन सां ज़मीन आसमान ते ऐलान कराईंदो आ। ऐ फरिश्तो ऐलान कयो रूए ज़मीन ते ऐलान कयो त सुबुह जो फज्र जी नमाज ताईं आहे को घुरण वारो त मां अल्लाह उन जो दिल जूं पिड़ई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियां। आहे को गुनाहन जी माफ़ी घुरण वारो त मां अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे छॾियां। आहे को मां अल्लाह खां बे औलादी औलाद घुरण वारो त मां अल्लाह उन जी झोलीअ खे औलाद सां भरे छॾियां। आहे को बीमार शिफ़ा घुरण वारो मां अल्लाह उन खे शिफ़ा ॾेई छॾियां। आहे को सवाली सवाल करण वारो मां अल्लाह उन जा सवाल पूरा कयां। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा फरमायो त मुझे मदीने जे मीर फरमायो इन रात जे अंदर क़ियामुल लैल करण यानी रात जो कुछ हिस्सो बीही करे नफली इबादत में अल्लाह खे याद करण ऐं ॾींहं जे रोज़े रखण वारे ते मुझो रब ॾाढो राज़ी थी पवंदो। सुभाणे रात फटाकनि जी रात नाहे मुसलमान। फटाको बाहि सां ॿारियो वेंदो आहे। बाहि को मुसलमान पनाह घुरंदो आहे। जंहिंजो नालो बाहि तंहिंजो नालो ई खणी लाहे। जिथे लॻंदी आहे उते तबाही आणींदी आहे। यूक्रेन में ॾिसो छा मंज़र आहे। ख़ुदा पनाह में रखे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे औलाद खे यादि रखो। पंहिंजे औलाद खे
इन शय जे लाइ पैसा त न ॾियो, उनखे क़ाइल कयो, सम्झायो त बच्चा ये फटाकन जी ईद नाहे, ये ठकावन जी ईद नाहे, ये त रब ज़ुल जलाल के राज़ी करण वारी रात आहे, ये त अल्लाह जे रहमतन के हासिल करण वारी रात आहे, ये रात त गुनाहन का माफ़ी वठण वारी रात आहे। इन रात में त अल्लाह जे जलवन सां पंहिंजे नूर के मुनव्वर करण वारी रात आहे। ये उहा रात आहे जंहिं रात में आशिक सॼी रात सलातो सलाम पढ़ी पंहिंजे महबूब जे दीदार जो दुआऊं घुरंदा आहिनि। छो त रब ऐलान कयो आहे, जेको घुर उहो ॾेई, को पुट घुरंदो, को ज़ाल घुरंदो, को पिलाट घुरंदो, का औरत मुड़ुस घुरंदी, का कुझु घुरंदी, सभई घुरंदा, पर ख़ुशि नसीब उहे जेके चवंदा मुंहिंजा मौला मुंहिंजा मौला सब कुछ सभिनी खे ॾे, असांखे पंहिंजे महबूब जो दीदार ऐं मोहब्बत जो ज़रियो। ऐं मुंहिंजा दोस्त, बादशाह जे दरबार में सवाल उहो कजे जेको बादशाह जी शान जे लाइक़ हुजे। अल्लाह जे दरबार में जेकर वज़ीर आज़म जा माण्हू चए वज़ीर आज़म साहब मूंखे पटे वाली ॾे, त वज़ीर आज़म चवंदो चइबो त हिनखे ख़बर ई कान्हे का त मां वज़ीर आज़म वटि बीठो आहियां। पटे वाली त हिनखे DC बि ॾेई सघे थो, पटे वाली त हिनखे MBA बि ॾेई सघे थो। जॾहिं वज़ीर आज़म जे दरबार में हुजे त का गज़ेटेड पोस्ट घुरंदो कर। ऐं मुंहिंजा दोस्त, जॾहिं अहिड़ी भलारी रात अचे अल्लाह जे दरबार में जॾहिं पहुची के नंढड़ियूं शयूं न घुरंदो कर, चओ मुंहिंजा मौला तूं राज़ी थी पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रियो अता फरमा। अल्लाह राज़ी थी वञे, महबूब जे मोहब्बत जो ज़रियो रब अता फरमाए छॾे। ऐं मुंहिंजा दोस्त, पंहिंजी ज़िंदगी जो मज़ो पोइ ॾिसजां। हूअं तोखे पंहिंजा मिट निहारे नफ़रत कंदा, पर जॾहिं न सरकार जी मोहब्बत मिली वई, ख़ुदा जो ख़ौफ़ अची वियो, पंहिंजा त छा, परावा त छा, इंसान त छा, पर तूं जंगल में वेंदे त जंगल जा जानवर बि तुंहिंजे कदमनि खे चुमियूं ॾेई सलाम कंदा। मुंहिंजे हुज़ूर जो सहाबी जेते हुज़ूर नालो रखियो हज़रत सफ़ीना, छा नालो रखियो हुज़ूर? सफ़ीना। सफ़ीना मना बेड़ी, बेड़ी को नालो कोन हूंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा प्यार में जंहिं सहाबीअ खे जेको चई छॾींदो आहे, सॼी ज़िंदगी सहाबी उहो नालो लहण कोन ॾींदो। सुणे हज़रत अब्दुर्रहमान के बिलिन सां प्यार कंदो ॾिसी करे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, या अबू हुरैरा, या अबू हुरैरा। अमड़ नालो रखियो अब्दुर्रहमान, रहमान जो मानो बिलिन सां प्यार कंदो हो, जाने वेंदो हो मिलियो पोयां। हुज़ूर फरमायो, ओ बिलिन वारा। जॾहिं हुज़ूर हिकु दफ़ो फरमायो, या अबू हुरैरा, मके मदीने जा माण्हू चवंदा या अब्दुर्रहमान, जवाब कोन ॾींदो हो। बाह मां वठी चवंदा या अब्दुर्रहमान, चवंदो ऐन अब्दुर्रहमान, किथे या अब्दुर्रहमान, अंत अब्दुर्रहमान, ला अना अब्दुर्रहमान, मां अब्दुर्रहमान न आहियां। केर मन अंत तूं केर ही? चवंदो अना अबू हुरैरा। मुझे महबूब जेको नालो रखियो आहे, मुंहिंजो उहो ई नालो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हुज़ूर पंहिंजे साहबे खे सॼो सफ़ीना छाजे करे जो उनजी ड्यूटी हूंदी हुई, जॾहिं बि काफ़िलो हलंदो हुयो आख़िर में उनजो उठणो हूंदो हुयो, सहाबा के जो सामान किरंदो हो वो संभाले खणी ईंदो हुयो। मुंहिंजे महबूब जो सहाबी हिकिड़ो दफ़ो घणो सामान थी वियो, हुज़ूर फरमायो सफ़ीना यानी बेड़ी सामान घणो खणंदी आहे, मुंहिंजे सहाबा जो सामान सांठण वारा हाणे सफ़ीना सफ़ीना सां मशहूर थी वियो। काफ़िलो हली रहियो आहे, कॾहिं कॾहिं अजीब इत्तेफ़ाक़ थींदो आहे, जानवरनि जे करे कंहिं सबब जे करे काफ़िलो टहंदो आहे, सामान किरी पियो, सफ़ीना मेड़ींदो आयो मेड़ींदो आयो, काफ़िलो निकिरी वियो। हुज़ूर काफ़िले सां गॾु हन। फ़िलुल हकीम ला यख़लू अनिल हिकमत, हकीम जो कम हिकमत खां खाली कोन हूंदो आहे। सफ़ीना सामान मेड़ींदे रात थी वई, काफ़िलो हलियो वियो। जॾहिं काफ़िलो हलियो वियो, अकेलो ॼणो सामान उठ ते लॾे करे जेॾी महिल अॻिते हलियो, अॻियां साम्हूं झंगल अची वियो। जंहिं वक़्त में झंगल जे अंदरि आयो त बबर
शेर दाह कई कह दाह कई बब्बर शेर के चेबो एकड़ो शींह हुंदो आ एकड़ो बब्बर शेर जे कंध ते हेडी पच हुंदी आ अखियूं परदियूं हन पयूं कोले वांगुर बब्बर शेर वॾी दाह कई जीअं बब्बर शेर दाह कई त मुंहिंजे महबूब मुस्तफा जे सफ़ीना मुर्गी उन ने इहे निहारियो ॼण को मुझा दोस्त अजीज हजरत सफीना ये मुर्गी निहारियो जिया जंगल में को अकेले माण्हू के साथी मिली वेंदो आ बब्बर शेर गोड़ कंदो आयो दाहू कंदो आयो जिया हजरत सफीना जे साम्हूं आयो हजरत सफीना मुर्गी निहारे चयो ओ जंगल जा शेर सुञाणी तो मूंखे त मां केर हा मां मुंहिंजे महबूब मुस्तफा जो दीवानो गुलाम सुभान अल्लाह हजरत सफीना जो एतिरो चवण हुयो बब्बर शेर कदमन में किरी पयो कदमन के चुमियो ॾेई अॻियां थी इहे हलण लॻो जेको वाट हेॾो वाट सां वठी वेंदो आहे पोयां हज़रत सफ़ीना जो उठड़ो ई पाण अॻियां बब्बर शेर हली रहियो आहे सिधो मुंहिंजे महबूब जे काफ़िले जे साम्हूं बीही करे शेर कंधड़ो झुकाए पोइते मोटियो मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीवानो पहुतो मुंहिंजे हुज़ूर फरमायो सफ़ीना दे ख़बर सफ़र कीअं रहियो सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब जा दीवाना जे चाही थो त इंसान में इज्जत त को मसलो ही कोने को पर जे चाही थो त जंगल जा जानवर भी तोखे ॾिसी करे तुझे कदमन के चुमियूं ॾियनि हिकिड़ो ही एक ही नुक्ते ने मुहर्रम को मुजरिम और मुजरिम को मुहर्रम बना दिया वो हिकिड़ो नुक्तो कहिड़ो आहे बस अल्लाह जे ज़ात जो खौफ रख ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रख इंशाअल्लाह ताला तुझो मुझ बेड़ो पार सुभान अल्लाह त मुंहिंजा दोस्त सुभाणे जी रात भलारी रात अॼु रात खां तयारी थी वई ॻोठ याकूब हकड़े जे अंदर जे नातू शुरू थींदियूं त वरी हिते कमु घणो थी वेंदो बेटा ये कई सोने दस्ता गिरी थी यार हथी यार बहरहाल अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा मुझे बेनियाज रब फरमायो ऐ ईमान वारा सच्ची तौबा कर गुनाह ते न ॾिस त तुंहिंजा गुनाह केतिरा आहिनि मां रब थो तोखे हुकुम कयां तूं सची तौबा कर मां अल्लाह दिलनि जो मालिक आहियां सची तौबा कर छो त इन राति जे अंदरि हे जुमिलो चवणु ज़रूरी आहे इन राति जे अंदरि अल्लाह बख़्शींदो आहे दुआऊं क़बूल कंदो आहे पर उहे कहिड़ा आहिनि जिन जूं इन राति में बि दुआ रब क़बूल न कंदो आहे गौर सां ॿुधिजो ॻोठ याकूब हकड़े वारा हिकिड़ो उहो शख़्स जेको इन रात में भी शराब पीअंदो हुजे उन जी दुआ मुझो रब कबूल ॻाल्हायो रब दुआ कबूल कोन फरमाईंदो आहे इन जे पोयां यकदम सवाल आयो त छा इन जे लाइ तौबा जो दर बंदि थी वियो जवाब मिलियो त तौबा जो दर बंदि न आहे इन शर्त सां हूअ शराब पीअंदो आहे पर इन रात में शराब नथो पिए साफ पाक कपड़ा पाए सच्ची तौबा जे नियत सां वेही रोई चवे थो मौला सॼी ज़िंदगी शराब पीतो थम अॼु तोसां सचो वाइदो थो कयां वरी न पीअंदुसि पंहिंजे महबूब जे सदके मुआफ़ कर अहिड़े शख़्स जी रब दुआ वरी क़बूल करे ॾोह मुआफ़ करे ॿिए नंबर ते कंहिंजी दुआ क़बूल न थींदी आहे उन शख़्स जी जेको ग़रीबनि खां ॿोरीअ जे एवज़ ॿ ॿोरियूं वठंदो आहे ॿोरीअ जे एवज़ 3 ॿोरियूं बीमारी घर में थे 1000 ॾेई तो 1500 रुपया ॾिजां 1500 ॾेई तो 2500 ॾिजां सादर लफ़्ज़नि में जेके व्याजी चइबो आहे इन जी दुआ बि क़बूल यादि रखो कोन थींदी आहे छो मुंहिंजो रब थो फरमाए तोखे मूं ॾिनो आहे न तोखे मां रब ॾिनो आहे न पोइ तूं मां रब सां सौदो कर मां अल्लाह खे राज़ी करण लाइ मुंहिंजे मख़लूक खे ॾे त मां रब ते राज़ी थियां रुॻी राज़ी न मां अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान करीम में ऐलान थो कयां मन ज़ल्लज़ी
युक़रिदुल्लाह क़र्दन हसना मां अल्लाह थी ऐलान तो कया केरा तव्हां मां जेको मां अल्लाह के सुहिणो कर्ज ॾे। सुभान अल्लाह। बादशाहन जो बादशाह कर्ज घुरी रहियो आहे। सोच मुसलमान बादशाहन जो बादशाह जे हथ में ज़मीनुनि जी बादशाही अर्शन जी बादशाही अल्लाह जो क़ुरान गवाह अल्लाह चवे तो केरा तो मंज़ल लज़ी केरा तव्हां युक़रिदुल्लाह क़र्दन हसना जेको मां अल्लाह के सुहिणो कर्ज ॾे। मुफ़स्सिरीन किराम सुहिणे कर्ज मां मुराद वरती त रब चवे तो मुंहिंजे ग़रीबन मिस्कीनन के खाधो खारा उहो मां रब खे तो कर्ज ॾेई छॾियो। सुभान अल्लाह। कंहिं बेवह औरत जी मदद कई, कंहिं यतीम जी मदद कई, कंहिं दुखायल जो दुख हटाए, कंहिं परेशान हाल जी परेशानी दूर कई। रब चए तो तो मां रब खे कर्ज ॾिनो फयुदाइफहु लहू वलहू अजरुन करीम। रब चए तो रखंदो सही कोन हिकूण बीड़ ॾहूण ॾेई छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे दरबार में कर्ज ॾे हिकिड़ी बोरीअ ते ॿ बोरियूं वठण वारा 3 बोरियूं वठण वारा नुक़सान जो सौदो थो करी। रब क़ुरान करीम में फरमाए तो मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा। मां अल्लाह जे रज़ा जे लाइ हिकिड़ी बोरी ग़रीबन खे ॾे त मां रब थी क़ुरान में वाइदो तो कयां त हिकिड़ीअ जे एवज़ 10 बोरियूं ॾींदो। सुभान अल्लाह। तू 2 बोरियुनि ते भुलिजी पियो हुई, तू 3 बोरियुनि ते भुलिजी पियो हुई। जे अल्लाह जे क़ुरान खे सचो समझी थो कलमे वारो मुसलमान हई त इन ब्याज जे लानत खां पाण खे आज़ाद कर। इन गंदे दाग खां पंहिंजे कपड़नि खे बचा पलीत न कर। मुंहिंजे रब जे रज़ा ख़ातिर ग़रीबन खे ॾे। सची दिलि सां तौबह कर। इन रात में मौला जेको थी वियो किसी कयम वरी न कंदुसि त मुंहिंजो यार दिल जो मालिक माफ़ करे छॾे। टियों नंबर उन शख्स जी दुआ क़बूल न थींदी आहे जे पंहिंजे अमड़ खे ईज़ायो हूंदो, जंहिं पंहिंजे बाबे खे ॾुखायो हूंदो। अमड़ ॻाल्हाए नथी, अबो ॻाल्हाए नथो, अम्मा नाराज़ा, अबो नाराज़ा, भले सॼी राति क़ुरान पढ़ क़बूल हिकु हर्फ न थींदो। जंहिंजे मथां अमड़ ऐं अबो नाराज़ा सॼी ज़िंदगी काबे जे साम्हूं भी नफ़िल पढ़े फर्ज़ पढ़े तवाफ़ करे रब हिकु भी क़बूल कोन कंदो। सॼी ज़िंदगी मदीने में गुज़ारे रब क़बूल कोन कंदो। पर जे अमड़ जा कदम चुमी रहियो आहे। सुभान अल्लाह। जेकॾहिं दिल पर बाबे साईं सां मुर्की करे उन जे बाह बेली थी रहियो आहे, कदमड़ा चुमी रहियो आहे, अम्मा राज़िया अबो राज़िया को भले ॻोठ में वेठो आहे ॼणो मदीने में वेठो आहे। भले जो ॻोठ में वेठो आहे इएं सम्झे त हो मके जे काबतुल्लाह जो तवाफ़ करे रहियो आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े हज करण जे लाइ केतिरा ई तवाफ़ करणा पवंदा आहिनि, ज़ियारत मदीना करणी पवंदी आहे। लेकिन मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जी जल अमड़ ने मुर्की निहार तोखे मुर्कदो ॾिसी अमड़ जी दिल ख़ुशि थी पवे। मुंहिंजो रब तोखे 10 हजनि जो सवाब ॾेई। सुभान अल्लाह। दिल पर पीउ ॾे पंहिंजे दिल पर बाबा जानीअ ॾे मुर्की निहार उनखे ज़ोर ॾे, उनजी ख़िदमत कर, उनखे सद ते जीउ जीउ करे चओ जी मुंहिंजा बाबा जानी। पंहिंजे बाबा जानीअ सां मुर्की ॻाल्हा, पंहिंजे बाबा जानीअ सां खिली ॻाल्हा, उनखे राज़ी रख। उहो हिकिड़ी दुआ करे तूं खिली अबो ख़ुशि थिए मुंहिंजो रब तोखे 10 उमरनि जो सवाब मुफ़्त में ॾेई छॾे।
मना मक्को भी तुझे घर में, मदीनो भी तुझे घर में। जेकरे अबो अम्मा राजी त मदीने वारो भी तो ते राजी, मक्के वारो भी तो ते राजी। पर जे जीजल अमड़ नाराज आ, दिल पर बाबो नाराज आ, त मुझा दोस्त न की हिन जहान में तुझी इज्जत, न की हुन जहान में तुझी इज्जत। ऐ उन शख्स जी दुआ कबूल न थींदी जेका अबो अम्मा नाराज हूंदो। ऐं जेकरे अल्लाह कंदो कंहिंखां नाराज न हूंदो, पर जे अथई त अञा हिकिड़ी रात पई अथई, हितो मोटी वञी कदमनि में किरी चओ माफ़ी माफ़ी। अबे जे कदमनि ते चओ माफ़ी। ॻाल्हियूं छा जूं कंहिंसां थो ॻाल्हियूं करी? हया नथो अची अम्बड़ सां ॻाल्हियूं थो करी, हया नथो अची अबे सां ॻाल्हियूं थो करी। उन अबे सां जो तोखे हलण न पियो अचे, तुंहिंजो अबो चीच वठी तोखे हलण पियो सेखारे। उन अम्मा सां देखो तो करी जो जॾहिं तो पहिरों दफ़ो चयो हो अम्मा त अम्बड़ मिठाइयूं पई विरहाईंदी वते, त मुंहिंजे बचड़े ॻाल्हायो आहे। उन अम्मा सां देखो तो करी, उन अबे सां देखो तो करी जंहिंखे बुखार हुयो। तुंहिंजी ज़रूर कही कपड़नि जो वॻो, पर पोइ बि सॼो ॾींहुं मज़दूरी करे हार पोइ करे पैसा कमाए आयो त मुंहिंजे बचड़े जे स्कूल जी फीस ॾियारी। अॼु उन बाबे सां देखो तो करी, अॼु उन अमड़ सां देखो तो करी जेका अमड़ सियारे जी रात हुई। पारो चवे त अॼु न पवां कॾहिं पवां, तोखे मूंखे दस्त उल्टी हुयूं, कपड़ा बार बार किना थियनि पिया। उहा जीजल अम्मा पंहिंजे कपड़नि सां तोखे मूंखे साफ़ करे पई त मुंहिंजे बचे खे थधि न लॻे। पाण हर दफ़े वञी थधे पाणीअ सां पाण खे धोई पई अचे। ऐं ज़ालिम उन अमड़ सां लेखो थो करी जंहिंजे लाइ ख़ुदा थो फरमाए, उन अबे सां लेखो थो करी जंहिंजे लाइ ख़ुदा थो फरमाए त उन्हनि जे साम्हूं ॻाल्हाई त कंधु हेठि करे ॻाल्हाइजे, अखियूं अखियुनि में ॾेई न ॻाल्हाइजे। उन अबे अम्मा सां लेखो न कर, बेवकूफ़ न थी उन जे कदमनि में किरी पओ। अगरि दुनिया छॾे विया अथई त यादि रखी छॾ, उन्हनि जे क़बर तां बि तुंहिंजे लाइ बरकतूं ख़त्म कोन थियूं। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस ॿुध, मिशका शरीफ जी हदीस। मुंहिंजे आका फरमायो मंज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। मदीने जे साईं फरमायो जेको शख्स हर जुमे जे दिहाड़े पंहिंजे अबे अम्मा या ॿिन्ही मां कंहिं हिक जे बि मज़ार जी रुॻी ज़ियारत कंदो, मंज़ार कबर वालिदैहि कबर जी रुॻी ज़ियारत कंदो। कुल पढ़णु अलॻि शइ आहे, ख़त्मो ॾियणु अलॻि शइ आहे। रुॻी अबे अम्मा जे कबर जी ज़ियारत कर। मदीने जे मीर फरमायो गुफ़िर लहू, रब तोखे माफ़ करे छॾियो। अगरि अबो अम्मा नाराज़ थी विया अथई ऐं दुनिया मां हलिया विया आहिनि तो सुख जो ॾींहुं कोन ॾिसंदे। यादि रखी छॾ तेसिताईं जेसिताईं उन्हनि खे राज़ी न कंदे। उन्हनि जो ॾोह कयो अथई, उन्हनि जे कबर ते पेरांदीअ खां वेही रो, उन्हनि खां माफ़ियूं वठि, माफ़ियूं घुर। जेको मैयत अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर जो आवाज़ ॿुधे थो उहो तुंहिंजे रोअण खे बि ॿुधंदो। तूं रोंदे उहे अल्लाह जे दरबार में दुआ कंदा, अबे अम्मा तोखे माफ़ कयो त मुंहिंजो रब बि माफ़ी ॾींदो, मदीने जो घोट बि राज़ी थींदो। उन जी दुआ क़बूल थींदी आहे इंशाअल्लाह ताला। सुभाणे राति जेका सॼी राति ज़रूरी न आहे, जेतिरो टाइम रब ॾे ज़िक्र अज़कार करे नफ़िल पढ़ी करे कोशिश कजो। सलाह तस्बीह नमाज तस्बीह जंहिंखे अचे थी वो अलॻि पढ़े, छो त नफ़िली इबादत आहे। जंहिंखे नथी अचे वो भले उहो जमायत सां अदा करे। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो आहे जेको रोज़ पढ़े क्या बात है मदीने की, जेको हफ्ते में पढ़े, महीने में पढ़े, साल में एक भेरो। आखिरी मुझे आका फरमायो जैन जिंदगी में एक भेरो भी पढ़ी मुझे रब राजी थी नो बेड़ो पार। सुभान अल्लाह। इन सलाह तस्बीह जी अहमियत के समझो। अस्तगफार कसरत से पढ़ो, हुजूर ते दुरूद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद कसरत से कयो। इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह राजी थींदो, मदीने जो घोट भी राजी थींदो। खुदा मुझो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। वो याकूब हकड़ो वारो तव्हां के हे सवाब कलाक हाणे हिन फरमाशूं घणियूं
ठीक है या त हिन जी तुंहिंजे नंढड़े जी हिकिड़ी आहे न को ॿियो बि त हूंदो न हाणे मां जन चयो मूंखे मिंट ॿ मिंट अॼु भला ई रात आहे पहिरीं हिन नंढड़े खे उन खां अॻु में रस्ते में चाचे मोहम्मद ईसा जे पुट चयोसीं थोड़ी मूंखे ॿुधाइजो थोड़ी उनखे ॿुधाया उन छा चयो चंद्र रोज़ मदीने खां थो लगी चंद्र रोज़ मदीने खां थो लगी ओ मुझा सजण खे त सलाम ॾिजा चंद्र रोज़ मदीने चंद्र रोज़ मदीने खां थो लगी ओ मुझा सजण खे त सलाम ॾिजा बिसाए बिसाए गुंबज़ जे अॻियां गुंबज़ जे अॻियां ओ मुझा आका खे पैगाम ॾिजा चंद्र रोज़ मदीने मुझा अरीज़ ऐं आरज़ू मिन्नतू मञी जिया माथो चवई तिया चइजा वञी मुझा अरीज़ ऐं आरज़ू मिन्नतू मञी जिया माथो चवई तिया चइजा वञी झोरे विधि जाने जुदा झोरे विधि जाने जुदा झोरे विधि का घोट घड़ी आराम निजा चंद्र रोज़ मदीने चंद्र रोज़ मदीने खां थो लगी ओ मुझा सजण खे त सलाम ॾिजा बिसाए गुंबज़ जेको मदीने वेंदो उनखे ज़रूर चइबो आहे त मुंहिंजा यार खे ओ बिसाए गुंबज़ जे अॻियां ओ मुझा आका खे पैगाम ॾिजा चंद्र रोज़ मदीने खुदा जी ज़ात शरफ़ हर कलमे वारे खे मदीने तय्यबह जो दीदार नसीब फरमाए हर कलमे वारे खे दिल चवे थी मां पंहिंजे दिल जे तरफ़ खां विकिणे मदीने जी नात पढ़ा सुभान अल्लाह छाए सुभान अल्लाह नाराज़ त न थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिंदगी जे कई वफा सुभान अल्लाह हल को मदीने में जरूर सुभान अल्लाह जिंदगी जे कई वफा हल को मदीने में जरूर रब करे
जे वफा हल को मदीने में जरूर जिंदगी जे वफा हल को मदीने में जरूर मुंतज़िर मोमिन बिड़ई हमें मुस्तफा जे शहर जा मुंतज़िर मोमिन बिड़ई हमें मुस्तफा जे शहर जा जे खुलियो दर थी अता हल को मदीने में जरूर जिंदगी जी गई वफा हल को मदीने में जरूर जिंदगी जी गई वफा हल को मदीने में जरूर मस्जिद नबविया में बेगी बाअदब पढ़ पो दुरूद मस्जिद नबविया में बेगी बाअदब पढ़ पो दुरूद शाह भी जितने कता शाह भी जितने कता हल को मदीने में जरूर जिंदगी जे गई वफा हल को मदीने में जरूर जाओ जिंदगी जे गई वफा हल को मदीने में जरूर रब करे टिकट अता हल को मदीने में जरूर जिंदगी जे गई वफा हल को मदीने में जरूर मदीने में चाहे सर्दी गर्मी मीह थथड़ा गडु ककर रहमत सदा सर्दी गर्मी मीह थथड़ा गडु ककर रहमत सदा ऐ पसण बाते सबा हल को मदीने में जरूर जिंदगी जे गई वफा हल को मदीने में जरूर जिंदगी जे गई वफा तवाफ काबा करो जरूर हुस्न वारा शहर के पर मदीने जे नमक सुना दुनिया जा शहर के पर मदीने जे नमक दर दिल जी दर दिल जी दर्द दिल जी जितने दबा हल को मदीने में जरूर दर्द दिल जी मिलती दबा हल को मदीने में जरूर जिंदगी जे गई वफा हल को मदीने में रोज़े अतहर जे पाछे में मिसाली आसून जेके व्याकरण व्या पुछो त हुजूर जे रोज़े जे पाछे में कट मज़ो रोज़े अतहर जे पाछे में मिसाली
हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में अण ॾिठे महबूब खे पर तुम सुञाणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आने ख्वाब में। सुभान अल्लाह। हाँ यार बाकी या वो पांची दिलहाने न अखे फेरा ए दिस यार हर पीर असां जो आ सुभान अल्लाह। लखन मुबारक तव दस्तगीर असां जो आ अखे फेरा ए दिस यार हर पीर असां जो आ लखन मुबारक तव दस्तगीर असां जो आ लखन मुबारक तव दस्तगीर असां जो आ हक वारी जमायत आयो हक वारी जमायत आयो हक वारी जमायत आयो असां यार निधड़ का नायो हक वारी जमायत आयो असां यार निधड़ का नायो यारी रो नंगर ऐं खीर असां जो आ लखन मुबारक तव दस्तगीर असां जो आ लखन मुबारक तव दस्तगीर असां जो आ। मां त सजण साईं जो मुरीद केतिरा सजण साईं जा मुरीद केतिरा ई दावत इस्लामी जा केतिरा ई साईं मशहूरनि वारे साईं जा केतिरा सिकंदरी जवान केतिरा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे कामिल वलियन कहण जा नाला वठी कहिड़ा वठूं पर इहो यकीन आहे सभिनी जो मरकज़ ऐं महवर सिधो बगदाद वारो महबूब सैयदना अब्दुल कादिर जीलानी आशिकनि खे ख़बर आहे त फ़क़ीरनि जो अर्ज़णो पुॼंदो आहे उतो दरख़्वास्त ते सही थी मदीने पुॼंदो आहे मदीने वारो मालिक ते क़ुर्ब कराए छॾींदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। दोस्तन के अक्सर शिकायत होंदी है त फ़कीर आशिक असांखे टाइम नथो ॾे मुंहिंजी मजबूरी आहे तव्हां ॾिसो हे माण्हू चवंदा आहिनि त साईं आशिक ॿुधो वॾेरनि खे टाइम ॾे हे यूनुस फ़कीर बि वॾेरो आहे छा जवाबु ॾियो मूंखे नसीर कज़ाक वॾेरो आहे छा जवाबु ॾियो ईअं न आहे ईअं बोहतान ऐं इल्ज़ाम न हणो अल्लाह नाराज़ थी पवंदो तव्हां इहो ॾिसंदा कयो त प्रोग्राम वठण जे लाइ हर माण्हू जूं पंहिंजूं मजबूरियूं आहिनि 2-3 महीना पहिरीं जेको दोस्त राबितो कंदो आहे आख़िर मां बि इंसान आहियां मुंहिंजी बि ज़िंदगी आहे मुंहिंजा बि बचिड़ा आहिनि मुंहिंजा बि मसाइल आहिनि मूंखे बि दुनिया में रुॻी जलसा त कोन्हनि करणा दादा हर इंसान जी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी बि आहे इन करे मुंहिंजा दोस्त मूंखे मां इन करे ॻाल्हि कई जो हिन इलाइक़े जा कुझु दोस्त नाराज़ आहिनि त साईं असांखे टाइम न ॾिनो मां उन खां बाहुमदी माज़रत थो कयां मुंहिंजा दोस्त नाराज़ न थियो इंशा अल्लाह ताला ख़ुदा घुरियो त रमज़ान शरीफ़ खां बाद वरी इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो कचहरी थींदियूं उम्मीद सां त ख़ुदा कंदो जिते हुजो ख़ुशि हुजो पंहिंजे घरनि खे जन्नत बनायो पंहिंजे घरनि खे जहन्नम न बनायो घर जन्नत कीअं थींदो घर में एक ॿिए जी इज्जत नंढा वॾा एक ॿिए जी इज्जत कनि ज़ाल मुड़ुस जी इज्जत करे मुड़ुस ज़ाल जी इज्जत करे मां त उही माउ आहे पीउ त उही पीउ आहे उनजो त को मट ई कोन्हे औलाद खे घुरिजे अबे अम्मा जी इज्जत करे अबे अम्मा जो अदब करे भेनरुनि जी इज्जत कयो न्याणियूं समझदार थी वञनि अबो अम्मा आहे त हू पंहिंजे हथड़नि सां पंहिंजी न्याणियुनि जी शादी कराए अबो अम्मा कुराणो आहे त जवान पुट पहिरीं ख़ुदि शादियूं न कयो पहिरीं पंहिंजे भेनरुनि जूं शादियूं करायो
इनमें अल्लाह राज़ी थी को तो मुझा दोस्तों अबे अम्मा जो हथड़ो बनरायो पांजे न्याणी जी शादी टाइम सां करायो इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह कदो घर में बरकतूं इंदियो रोज़ी में बरकत इंदी अल्लाह ताला सभी जो बेड़ो पार फरमाइंदो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मानी